औज़ुबिल्लाहिमिनश्शैतानिर्रजीम बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम अस्सलाम वालेकुम। लर्निंग विद एनएमएस ऑफिशियल यूट्यूब चैनल ते तव्हांखे भली कार चऊं था। सिंधी ग्रामर इल्मी उरूज़ी शाइरी जूं सनफ़ूं ऐं शाख़ूं क़ता ऐं मुस्तस। अॼु पंहिंजो टॉपिक क़ता ऐं मुस्तस ते आहे, जेके इहे ॿ सनफ़ूं आहिनि इल्मी उरूज़ीअ जूं। क़ता क़ता फ़ारसी ॿोलीअ जो लफ़्ज़ आहे। क़ता मां निकितल आहे, जंहिंजी माना आहे वढियल या टुकुर। सिंधीअ में पाण ईअं चऊं या हिसो या कंहिं बि शइ जो पार्ट नंढिड़ो। सिटा जे लिहाज़ खां क़ता उन ई नज़म खे चयो वेंदो आहे जंहिंमें ॿ या ॿिनि खां वधीक बेत अहिड़े नमूने लिखिया वञनि जो मतिलब जे लिहाज़ खां हिक ॿिए सां ॻंढियल हुजनि। ॻंढण जो मक़सदु इहो आहे त जेकी शइ पहिरीं सीट में चयल आहे उहा ई 100 सीटुनि में बि साॻी शइ चयल हुजे। लफ़्ज़ थोरा चेंज हुजनि उहा अलॻि ॻाल्हि आहे, बाक़ी हुननि जो मतिलबु साॻियो ई हुजे। ऐं उन क़ता में काफ़ियो हर बेत जे आख़िरी मिसरा में थींदो आहे। गज़ल वांगुरु पहिरें बेत जूं ॿई मिसराऊं हम काफ़िया न थींदियूं आहिनि। मतिलबु गज़ल में ईअं हूंदो आहे त हू गज़ल जेको थल लिखियलु हूंदो आहे उन्हनि जा काफ़िया सेम हूंदा आहिनि, बाक़ी मिसराउनि जा काफ़िया वरी आख़िरी सीट में ई मतिलबु सेम या हिकु जहिड़ा लॻंदा आहिनि। बाक़ी जेके सीटुनि जा जेके काफ़िया मुख़्तलिफ़ हूंदा आहिनि, पर क़ता में ईअं न आहे। क़ता में ईअं आहे त आख़िरी सीट जे हर बेत जे आख़िरी सीट में काफ़ियो हूंदो, बाक़ाया सीटुनि में काफ़ियो न हूंदो। इहो क़ता जी हिकिड़ो क़िस्म आहे। गज़ल जा विचां बेत कढी छॾिजनि त क़ता ठही वेंदो। क़ता में घटि 2 बेत थींदा आहिनि ऐं वधि में वधि जी हद मुक़ररु न आहे। मतिलबु हिकु बेत 2 लाइन जो हूंदो आहे ऐं उन मां हिकु जेकी पहिरीं लाइन आहे उहा ऐं ॿी लाइन उहे हम काफ़िया न हूंदियूं आहिनि। वरी ॿिए बेत जी हिकु लाइन छॾे करे जेकी ॿी लाइन हूंदी आहे वरी उन में ई हम काफ़ियो हूंदो आहे, काफ़िया हूंदा आहिनि। मतिलबु मतिलबु हर बेत जी आख़िरी सीट में सिर्फ़ु हम काफ़िया हूंदा आहिनि। उहे क़ता जूं निशानियूं आहिनि। हिन लेक्चर जो ॿियो पार्ट आहे मुस्तस। मुस्तस अॻे पाण पढ़ी चुका आहियूं, पर वरी बि उनखे अॼु पढ़ंदासीं। इल्म उरूज़ी शाइरीअ जी सनफ़ आहे मुस्तस, जंहिंजी माना आहे 6 कुंडूं। इस्तिलाही माना मूजिबि उहो नज़म जो क़िस्म जंहिंजी हर हिक बंद में 6 मिसराऊं हुजनि। इन खे पाण ॿाहिरि में डिस्कस कयो आहे, पर वरी बि मतिलबु साम्हूं आयो आहे, तव्हांखे मूं चयो त ॿुधाए छॾियां। मतिलबु 6 कुंडनि वारे शाइर खे या उन्हनि जे मतिलबु नज़म खे मुस्तस चइबो आहे। उमेदु आहे त तव्हांखे हीउ वीडियो पसंदि आयो हूंदो। अहिड़ियूं ॿियूं सनफ़ूं ऐं शाख़ूं ॾिसण में ऐं सिखण में मिलंदियूं। ॾिसंदा रहो असांजो यूट्यूब चैनल। सब्सक्राइब कयो असांजो यूट्यूब चैनल लर्निंग विद एनएमएस। कमेंट्स, लाइक, शेयर ज़रूरु कंदा।